अस्सलाम वालेकुम दोस्तों। वक्त जो बेताज बादशाह फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी खे अॼोके दौर में कोई ॿुधण लाइ बि तैयार न आहे। आख़िर थियो छा जो यकतारे ऐं चिपड़ी जो बेताज बादशाह ग़ुलाम हुसैन उमरानी खां उनजा परस्तार ई मुंहुं मोड़े वेठा। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां असां सिंधवासियुनि खे हिकु रिक्वेस्ट कंदा आहियूं त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा, छो त सिंधी शोबिस सां वाबस्ता वीडियोज़ तव्हांखे हिन ई यूट्यूब चैनल तरफ़ां ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त को वक़्तु हो नंढे तोड़े वॾे जे ज़बानी ग़ुलाम हुसैन उमरानी जो कलाम हो। आशिक मजबूर वा भली केॾो भी कंधार हुजे। उरूज ते पहुचण खां पोइ ग़ुलाम हुसैन उमरानी में एतिरे क़दुरु तकबर ऐं मुनाफ़क़त थी जो उन शाइरनि जो क़दुरु ई कोन सुञातो, या खणी ईअं चइजे उन शाइरनि जो मान ई कोन रखियो। ग़ुलाम हुसैन उमरानी शोहरत ऐं दौलत जे नशे में एतिरे क़दुरु मग़रूर थियो जो महफ़िलनि मां मिलियल पैसा फाड़े छॾींदो हो। ग़ुलाम हुसैन उमरानी जो तकबर ऐं गुरूर ॾिसी काफ़ी सुठनि शाइरनि पंहिंजा रस्ता ग़ुलाम हुसैन उमरानी खां अलॻि करे छॾिया। ग़ुलाम हुसैन उमरानी खे दिली धक तॾहिं लॻो जॾहिं महर डिबाई ऐं मुमताज़ मौलाई पंहिंजा रस्ता अलॻि कया। उन करे ई त मुमताज़ मौलाई पंहिंजे हिकु कलाम में चयो त रतुराज अॻियां रोअंदो मुंहिंजो बि यादि कंदो। ॾिठो वञे त अॼुकल्ह ग़ुलाम हुसैन उमरानी खे कोई बि ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं नई का कंपनी ग़ुलाम हुसैन उमरानी जो को नओं एल्बम करण लाइ तयारु आहे। ऐं हाणे बि ग़ुलाम हुसैन उमरानी मक़बूल थियण जूं काफ़ी कोशिशूं करे रहियो आहे, पर संदन कोई बि ग़ुलाम हुसैन उमरानी खे ॿुधण लाइ बि तयारु न आहे। उन करे ई त शमनरी मीराली पंहिंजे हिकु इंटरव्यू में चयो त उरूज जो ज़वाल बि आहे, फ़नकार खे कॾहिं बि तकबर ऐं गुरूर न करणु खपे। पंहिंजी नाकामी ॾिसी ग़ुलाम हुसैन उमरानी बि सोचींदो हूंदो त काश महर डिबाई ऐं मुमताज़ मौलाई जो वक़्त में क़दुरु कयां हा, अॼु नाकामी जा ॾींहं ई ॾिसणा न पवनि हा। दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल हिन वक़्त ताईं सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा, छो त सिंधी शोबे सां वाबस्ता वीडियोज़ तव्हांखे हिन ई यूट्यूब चैनल तरफ़ां ॾिसण वटां मिलंदासीं नई वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।